अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मेज़बान करीमदाद थई पंहिंजे यूट्यूब चैनल VOS वॉइस ऑफ सिंध सां गॾु हाज़िर आहियां। अॼु असां टनुजाम जी हाई स्कूल नंबर 1 ते मौजूदु आहियूं। हीउ हिकु तारीख़ी ऐं क़दीमी स्कूल आहे। हिन स्कूल जे बाबति ॼाण हासिलु करण लाइ असां पंहिंजे उस्तादनि पंहिंजे टीचरनि खां हिन जे स्कूल जे बाबति पुछंदासीं त केतिरी तारीख़ी ऐं केतिरी क़दीमी स्कूल आहे। हिन मां जेके उस्ताद पढ़ी निकिरी करे किथे वॾनि उहिदनि ते पहुची चुका आहिनि, के वरी हिते उस्ताद थी आया आहिनि। अचो त हिननि टीचरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर तव्हांजो पूरो इंट्रोडक्शन। मुंहिंजो नालो मोहम्मद हाशिम कांधड़ो, मीर कॉलोनी में वेठल आहियां। 1974 में हिन स्कूल में मुंहिंजी दाख़िला आहे 6वीं क्लास में ऐं हिते अॼु हेडमास्टर आहियां। अच्छा, हिन स्कूल में? हा। अच्छा, हीअ स्कूल जो थोरो असांखे थोरो डीपली ॿुधायो त हीअ कॾहिं वजूद में आई, कॾहिं क़ाइमु थी? हीअ स्कूल 1952 में वजूद में आयो ऐं हीअ असल में ज़मीन पंहिंजो सिंध रिसर्च डिपार्टमेंट वारनि जी हुई। उन्हनि डिपार्टमेंट डोनेट कई स्कूल खे ऐं स्कूल क़ाइमु थियो। 1954 में पहिरीं बैच निकिती था। 1954 में पहिरीं बैच निकिती आहे। अच्छा, पोइ हिन स्कूल मां जेके हूंदा रोल मॉडल शागिर्द बि निकिता हूंदा, उन तव्हांखे कुझु यादि आहिनि? उन में रोल मॉडल शागिर्दनि में सुभान मेमण जेको चीफ सेक्रेटरी बि थियो, सैद मोहम्मद उस्मान पंवर साहब आबड़ी जो हुयो, उहो बि हितां निकितो, DC थियो। बीखाराम जेको वाइस चांसलर थियो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जो, ऐं ॿिया काफ़ी उस्तादनि, ऐं अता रहमान या अताउल हक़ आहे, पंहिंजो सुमरो आहे, लाड़कान में डायरेक्टर जनरल आहे डिपार्टमेंट जो। सही। हिन स्कूल में घणा कमरा आहिनि? हिन स्कूल में 16 कमरा आहिनि। हा, जंहिंमें ऑफिस बि आहे, ॿियो कुझु आहे। ऐं उहो पुराणी बिल्डिंग हीअ अलॻि आहे ऐं पुराणी बिल्डिंग जी त सॼी ज़बून हाल आहे। बाक़ी जेका नई बिल्डिंग साईं अमीर शाह जामोद साहिबु जॾहिं असांखे वठी ॾिनी, उहा साम्हूं ठहियलु आहे, जंहिंमें सॼा क्लास हलनि पिया। ॿारनि जो तइदाद असां वटि 1150 खां मथे आहे ऐं उन हवाले सां असांखे स्कूल डबल शिफ्ट में करणु घुरिजे। ऐं ॿारनि जी हाज़िरी जेका आहे सा क्लासनि जे करे, क्लास न हुजण जे करे ऐं फर्नीचर न हुजण जे करे असांखे अधु शागिर्द असांजा कोन पिया अचनि। हिते घणो स्टाफ आहे तव्हांजो टीचर जो? टीचर मूं वटि 30 खनि टीचर आहिनि। 30 खनि? हा। अच्छा, हिन जा क्लास आहिनि जेको A B बि आहिनि? हा, AB सेक्शन आहिनि। 6, 7, 8, 9, 10 AB सेक्शन आहिनि। 10 क्लास आहिनि मूं वटि। 10 क्लास आहिनि? हा। अच्छा, हिन में तव्हांजो ॿियो अमलो केतिरो आहे? ॿियो अमलो मूं वटि 6 माण्हू आहिनि। 6 माण्हू? हा। जेके खोट आहे? मूं वटि स्टाफ जी तमामु खोट आहे। मूं वटि घटि में 10 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि टीचिंग स्टाफ जूं, ऐं नॉन टीचिंग जो मूं वटि 5 पोस्टूं 6 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मूंखे स्कूल में फर्नीचर जी बि तमामु खोट आहे, बिल्डिंग जी खोट आहे। स्पेशली तौर ते इमरजेंसी केस में मूंखे 6 कमरा एडिशनल रूम्स मूंखे ठाहिराए ॾिना वञनि त वधीक बहितरु थींदो। ऐं हुकूमत खां, सिंध तालीम डिपार्टमेंट खां इहो मुतालबो कंदुसि त जल्द खां जल्द हिन स्कूल ते नज़रसानी कयो। हीउ स्कूल तारीख़ी स्कूल आहे ऐं हिन स्कूल में ॿारनि जो तइदाद ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो। हिन स्कूल में यूनिवर्सिटी जा एम्प्लॉइज़ आहिनि, उन जा ॿार आहिनि, ऐं सिंध रिसर्च डिपार्टमेंट जा ॿार आहिनि, एटा मिलिट्री वारनि जा ॿार आहिनि। तंहिंखां सवाइ ॿारहाड़ी जा पसगिरदा जा ॿार तमामु घणा आहिनि ऐं जंहिंखे असां दाख़िला बि कोन था ॾियूं, छो त असां वटि न फर्नीचर आहे, न असां वटि क्लासरूम आहिनि। इन करे असांखे जल्द खां जल्द फर्नीचर ऐं बिल्डिंग ठाहिराए ॾिनी वञे। महिर छाकाणि त उहे जेके सिलसिला आहिनि, ख़ासि तौर ते इहो पढ़ाई जो सिलसिलो आहे, मूंखे इहो फ़ख़ुरु आहे त आउं पाण हिन स्कूल जो शागिर्द आहियां। यकीनन ही जेका तकरीब आहे तमामु वॾे अरसे खां पोइ पई थिए ऐं जेको गैप थो पइजी वञे ऐं उन में हिकिड़ी शइ नई ठाहिणु ॾाढी सवली हूंदी आहे, पर टुटल शइ खे ठाहिणु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे। हीउ जेको साईं मोहम्मद कदम खयो आहे, सम्झो त हिकिड़ी शइ जेका हुजे रिड़ंदी हुजे, गिरंदी हुजे, उनखे
तमामु घणो सुठो थियल त ॾिठी हाई स्कूल नंबर 1 टनोजाम हिते टीचरनि जी वॾी खोट आहे, स्टाफ जी वॾी खोट आहे ऐं फर्नीचर बि हिते न हुअण जे बराबरि आहे। ॿार जेके हिन जे पट ते वेठल आहिनि ऐं हिननि जेको हेडमास्टर जा तव्हां कमेंट्स ॿुधा उन्हनि जो चवणु आहे त हिते असांखे फर्नीचर जी वॾी खोट आहे, जल्द खां जल्द असांखे फर्नीचर मुहैया कयो वञे। ऐं उनखां सवाइ ही जेका पुराणी बिल्डिंग आहे हाई स्कूल नंबर 1 जी उहा बि ज़मूहाल त तबाही हाली जी शिकार आहे। इनके जेके बि नए सर तामीर करायो वञे। उनखां पोइ जेको आहे ही स्कूल जेका आहे वॾी पुराणी स्कूल 1954 में क़ाइमु थी ऐं हितां काफ़ी जेके शागिर्द आहिनि रोल मॉडल थी निकिरी चुका आहिनि। इहे वाइस चांसलर, सेक्रेटरी, DC वॾे वॾनि उहिदनि ते रही चुका आहिनि।